सिंध जी सौगात बूरी। शायदि ही सिंध में रहंदड़ उहो माण्हू हूंदो जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बूरी कोन खाधी हुजे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि बिलख़ुसूस ॿहिराड़ीअ जे इलाइक़नि में बीठल पाणी ढंढुनि या मच्छीअ जे तलाउ वारे पाणीअ मां हासिलु थींदड़ इहा ॿूरी ॾेह तोॾे परॾेह में रहंदड़ हर सिंधीअ जी पसंदीदा सौगात आहे। ढंढ में मौजूदु ॿूड़नि मां हासिलु थींदड़ हिन ॿूरीअ खे सभ खां पहिरियां उस में चङी तरह सुकायो वेंदो आहे। सुकाइण खां बाद हिननि खे नंढनि कपिड़नि में वेड़े इन्हनि जा ॻंढा ठाहिया वेंदा आहिनि ऐं बाद में उन्हनि ॻंढनि खे मटके या देगिड़ीअ में विझी करे पाणीअ जी बाफ़ ते तयारु कयो वेंदो आहे। मुख़्तलिफ़ ज़राइनि मूजिबि ॿहिराड़ीअ में इहा ॿूरी 300 खां 350 रुपया किलो विकिरो थींदी आहे, जॾहिं त शहरनि में दुकाननि ते तयारु थियल ॿूरी तव्हांखे 800 खां 1000 रुपयो किलो में मिली वेंदी आहे। ॿूरी हर उमिरि जे माण्हुनि जी पसंदीदा शइ आहे, जिते वॾा पोढ़ा जवान ऐं नंढा ॿार बि ॿूरीअ खे तमामु घणे चाह मज़ा खाइनि था ऐं ॿूरी जा कई सारा फ़ाइदा पिणु ॿुधाया विया आहिनि। दोस्तो, अगरि अव्हांखे ही ॿूरी पसंदि आहे त हिन वीडियो जे कमेंट सेक्शन में असांखे ज़रूरु ॿुधाईंदा। वीडियो खे लाइक करे पेज खे फॉलो लाज़मी कंदा।